अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। जिते कानून जी हुकुमरानी हूंदी आहे उते धाड़ेला इनारो न घुरंदा आहिनि। हिते सभु धाड़ेला गॾिजी मूंखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। साहिवाल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त हिकु भाॼियोकड़ लंदन में वेही इनक़लाब आणणु चाहे थो। सेनेट इलेक्शन में वोट विकिरो थींदा आहिनि। गुज़िरियल चूंड में असांजे मेंबर्स 5-5 करोड़ वरिता हुया। सेनेट चूंड शफ़ाफ़ बणाइण लाइ तरमीम आणे रहिया आहियूं। मुखालफ़त कंदड़ क़ौम अॻियां वाउखा कंदासीं। ॿियनि ते गंद उछलींदड़ पाण बादशाह निकितो। इमरान सच चयो हुयो त वज़ीर आज़म करप्ट हूंदो त हर तरफ़ करप्शन हूंदी आहे। मरियम नवाज़ चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल शाहिदी ॾिनी आहे त 2 सालनि में पाकिस्तान करप्शन जे दुबन में फाथो आहे, पर पोइ बि ताबेदार ख़ान ईमानदार आहे। नून लीग अॻवान अफ़ज़ल खोखर घर ड्राइण ख़िलाफ़ क़ौमी असेंबलीअ में इस्तेहक़ाक़ वारी रिथ जमा कराए छॾी। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे अफ़ज़ल खोखर चयो त बनी गाला जो घर 12 लखनि में गैर क़ानूनी तौर रेगुलराइज़ थी वञे थो, पर असांजा क़ानूनी घर ड्राथा वञनि था। केतिरो बि हिरासा कयो वञे पार्टी तब्दील न कंदासीं। बाबा रहमान चयो आहे त लाहौर में गैर क़ानूनी घर ड्राया विया। नून लीग कब्ज़े खोरनि जी पुठ भराई पई करे। स्पीकर इस्तेहक़ाक़ वारी रिथ रद्द करे छॾी। क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर असद कैसर जे विराट शीट बाबति सवाल करण ते नून लीग अॻवान एहसन इक़बाल खे छंड। असद कैसर नून लीग अॻवान सां मुखातिब थींदे चयो त तव्हां वज़ीर रहिया आहियो, पाण खे प्रोफेसर बि सॾरायो था। छा ऐवान में ईअं ॻाल्हाइबो आहे? क़ाइदनि मूजिबि अवां 2 सवाल करे चुका आहियो, 3 सवाल नथो करे सघिजे। शहज़ाद अकबर चयो त विराट शीट बाबति समूरा मुआहिदा PTI जे हुकूमत खां अॻु कया विया। असांजो उन्हनि मुआहिदनि सां को बि वास्तो न आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारीअ जी वॾी न्याणी शादीअ जे बंधन में बंधिजी वई। बख्तावर भुट्टो ज़रदारीअ जो चौधरी महमूद सां निकाह थी वियो। भुट्टो ऐं ज़रदारी ऐं चौधरी ख़ानदान जे वेझनि अज़ीज़नि निकाह वारी तक़रीब में शिरकत कई। बख्तावर भुट्टो ज़रदारीअ जे रुख़सतीअ वारी तक़रीब सुभाणे थींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे साहिवाल तक़रीर दौरान ज़बान तिरकी वई। इमरान ख़ान चयो त सिंध असांजो सूबो न आहे। पोइ बि एहसास किफ़ालत प्रोग्राम जा सभ खां वधीक पैसा ॾिना। मुखालिफ़ बि करप्शन साबित न करे सघिया। पीपल्स पार्टी अॻवान मौला बख़्श चांडियो चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म अॼु वफ़ाक़ ते वार कयो। ख़ान साहब ॿुधी छॾ त सिंध पाकिस्तान जो हिसो ऐं बानी सूबो आहे। इमरान ख़ान सिंध ख़िलाफ़ ॻाल्हाए आकाउनि खे ख़ुशि करे रहियो आहे। पीपल्स पार्टी लाड़काने ऐं कराचीअ खे खंडर बणाए छॾियो आहे। बेटनि ते बि तरक़ीअ जी मुखालफ़त करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त पहिरीं बुंडार बेट ते कमु कराइण जी इजाज़त ॾींदड़ पीपल्स पार्टी हाणे माहौलियात जो जवाज़ ॼाणाए रहियो आहे। सिंध जा बेट वफ़ाक़ खणी न वेंदो, तरक़ीअ जो समर सिंध खे ई मिलंदो। लीज़ जी रक़म अदा करण बैदि मलाइशिया में रोकियल PIA जो जहाज़ पाकिस्तान पहुची वियो। क्लियरनेस मिलण बैदि PIA जो बोइंग 777 कोलालमपुर खां इस्लामाबाद पहुतो। 2 हफ़्ता अॻु लीज़िंग जी रक़म अदा न करण ते जहाज़ खे मलाइशिया में ज़ब्त कयो वियो हुयो। सिंध हुकूमत आवाम खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन अरबा खां लॻाइण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं वैक्सीन ख़रीद करण जी इजाज़त न ॾिनी आहे, पर असां सिंध जे अवाम खे वबा खां बचाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। अरबा ॾींहं खां वैक्सीन लॻाइण वारो कमु शुरू करे रहिया आहियूं। पहिरियां कराचीअ जे शहर खे वैक्सीन लॻाई वेंदी। 10 ज़िलनि में कोरोना वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया वेंदा। DSP मोरो अब्दुल्ला लाखीर ऐं SHO मोरो अब्दुल मुनीब लाड़क जे कोशिशुनि सां मोरो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मोटरसाइकिल माल ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ दोहनि में घुर्बल जवाबदारनि यासीन चांडियो, मंठार चांडियो, शाह मोहम्मद चांडियो, अलीगोर जमालीअ खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। ॿिए तरफ़ DSP मोरो ऐं SHO प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि खे तफ़सील ॾींदे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु घर जी दीवार जे मामले तां क़त्ल थियल नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगीअ जे क़त्ल केस में नामज़द 5 जवाबदारनि खे असले समेत गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।